नाज़रीन, दादू का ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा आहियूं त दादू जे ॻोठ आदम पंवर में उरड़ी जी बीमारी में 2 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। 1.5 वरे जे इमाम बख्श पंवर ऐं सवेरा उरड़ी सबब दम धणी हवाले कयो। केतिराई ॿारड़ा हिन वक़्तु बीमारी में मुब्तला आहिनि। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह करियूं या ब्रेकिंग न्यूज़ हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदा आहियूं त दादू जे ॻोठ आदम पंवर में उरड़ी जी बीमारी में ज़ाब्तो अची वियो आहे, जॾहिं त 2 ॿारड़ा हिन वक़्तु फौत थिया आहिनि। 1.5 वरे जे इमाम बख्श पंवर ऐं सवेरा उरड़ी सबब दम धणी हवाले कयो। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी दादू जे रिपोर्टर अशफाक मलिक असां सां लाइन ते मौजूदु आहे। अशफाक, आगाह कजो, 2 ॿारड़ा उरड़ी सबब फौत थिया आहिनि, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में ॿोड़ वारी सूरत हाल खां पोइ मलेरिया गैस्ट्रो ते त ज़ाब्तो न अची सघियो आहे, पर हिन महिल उरड़ी जा वबा तेज़ी सां फैलिजी रही आहे। केतिरा ई केस जेके आहिनि उरड़ी जा साम्हूं आया आहिनि। ॻोठ ॿुधायो पियो वञे त आदम पंवर में 1.5 साल जो नींगर आहे इमाम बख्श पुट सईद पंवर, उहो बि उरड़ी वॻे फौत थी वियो आहे। जॾहिं त हिकु दादू शहर जी हिकु ख़ानगी क्लिनिक आहे जिते सवेरा थी मोहसन बि उरड़ी वॻे फौत थी वई आहे। जॾहिं त उरड़ी ते वधंदड़ केसनि ते सिहत खातो दादू पारां कंहिं बि क़िस्म जो उपाउ न वरितो आहे, न ई हुन ते ज़ाब्तो आणे सघियो आहे। जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त दादू शहर जे अंदरि ऐं ॿोड़ जे दौरान उरड़ी ऐं में जेका तेज़ी सां फैलिजी रही आहे उन ते कंट्रोल कयो वञे, छाकाणि त ॿोड़ जे दौरान मलेरिया ऐं गैस्ट्रो सबबु हिन वक़्तु ताईं 119 इंसानियूं जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। ऐं इन खां पोइ हिन महिल जेका उरड़ी आहे उनजो बि जेको ज़ाब्तो न अचण जे करे इन में वधीक इंसानियूं जानियूं ज़ाया थी सघनि थियूं। इनखे सिहत खाते खे जल्दी खां जल्द उपाउ वठी उन इलाइक़नि में जिते उरड़ी जा केस ज़ाहिर थिया उन ते वैक्सीन कराई वञे। जी अशफाक, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।